बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त जिते बि हुजो ख़ैरु ख़ैरियत सां हुजो। असां वटि बि अलाह साईं जा रहम ऐं करम आहिनि। अॼु असां ठाहे रहिया आहियूं पंहिंजे घर में मिठे में कुझु, जीअं त हींअर सर्दीअ जी मौसम आहे ऐं ॻाढ़ियुनि गजरुनि जो सीज़न बि अची वियो आहे, त अॼु असां ॻाढ़ियुनि गजरुनि जो हलवो था ठाहियूं, जेको ॾाढो मज़ेदार हूंदो आहे, ठाहिण बि आसान हूंदो आहे ऐं खाइण में बि ॾाढो मज़ेदार हूंदो आहे। अक्सर तक़रीबात शादियुनि वग़ैरह में इहो हलवो खाइण में मिलंदो आहे। अचो त अॼु असां तव्हांखे सेखारियूं त हीअ हलवो असां कीअं था पचायूं। हिन लाइ जिन जिन शयुनि जो असांखे घुर्बल आहिनि उहे ॿुधायूं था। सभ खां पहिरीं मां 2 किलो ॻाढ़ियूं गजरूं खयूं आहिनि। इन्हनि खे धोई करे कद्दूकश कटे वरितो आहे, सनो करे रखियो आहे। उन खां अलावा मां गजरुनि जे बराबरि 2 किलो खीर जा बि खणी वरिता आहिनि। हीअ फ्रेश खीर आहे, फुल मिल्क वारो। खोया, सुको मावो या ख़ुश्क मावो, हीअ असांखे बाज़ारि में मिलियो आहे 2 किलो, आराम सां मिली वेंदो आहे। उन खां अलावा 2 खां 3 कोप खंड जा। आख़िर में सजावट लाइ बादाम ऐं डूंगी। 1 कप गिह जो खणी वरितो आहे। हिते तव्हां सिंधी गिह बि इस्तेमालु करे सघो था। सना फोटा। सभ खां पहिरीं मां पंहिंजी देगिड़ी चुल्ह ते चाढ़े छॾी आहे। हिन में मां ऐड पई कयां गिह या कुकिंग ऑइल। उन खां पोइ मां विझां पई फोटा। फोटनि जो मुंहुं खोले छॾियो आहे। उन मां दाणा ॿाहिरि आहिनि त जीअं ख़ुशबू पंहिंजी छॾे सघनि। हिनखे तव्हां कुटे बि इस्तेमालु करे सघो था। मां खलुनि सुधा ऐं उन्हनि जा दाणा ॿाहिरि कढी करे इस्तेमालु पई कयां। उन खां पोइ मां गिह में शामिलु कंदसि ॻाढ़ियूं गजरूं। ॻाढ़ियुनि गजरुनि खे मां बॉइल वग़ैरह नाहे कयो। हीअ इलाही सनियूं कद्दूकश कटियल आहिनि। हिननि खे मां अलॻि पाणी में बॉइल नथी कयां, हल्को थोरो गिह में भुञी वठंदसि। ॻाढ़ियुनि गजरुनि में पंहिंजो बि पाणी बि हूंदो आहे, त उन में बि ॻरी वेंदियूं ऐं हिन में असां खीर बि विझंदासीं त हीअ चङी तरह ॻरी वेंदियूं। सभ खां पहिरीं हिनखे हल्को गिह में भुञी वठो। हाणे असां हिन में शामिलु कंदासीं भुञण खां पोइ खीर, जेको 2 किलो आहे। हिते कड़ियल खीर या कचो खीर तव्हां इस्तेमालु करे सघो था। फुल क्रीम खीर आहे, हिन मां मलाई निकितल न आहे, हीअ फुल क्रीम आहे। खीर विझण खां पोइ हिनखे चङी तरह घुमाए वठो। खीर में गजरूं तक़रीबन डिप थी वेंदियूं ऐं ॿुॾी वेंदियूं। चङी तरह मिक्स कंदासीं, चङी तरह खीर गजरुनि में हली वञे। बाहिके ते हल्को रखी वठिजो। हाणे खीर मिक्स थी चुको आहे। हिते ई हल्की बाहि ते हिनखे पचण ॾींदासीं। हलवे खे ढक न ॾींदासीं असां। हिते ई हल्का बॉइल ईंदा रहंदा। खीर में गजरूं टहिकंदियूं रहंदियूं ऐं ॻरंदियूं रहंदियूं। पाणी जो इस्तेमालु असां नाहे कयो। गजरुनि में पंहिंजो पाणी हूंदो आहे, उहो ऐं खीर मिली करे गजरुनि खे बिल्कुलु ॻारे छॾींदा। विच विच में घुमाईंदा रहो त जीअं बिल्कुलु तरो न लॻी वञे या गजरूं सड़नि न। हिते ॾिसो हल्का बॉइल अचनि पिया, लहरूं अचनि पियूं ऐं गजरूं ॻरी रहियूं आहिनि पाणी में, पंहिंजे खीर में ऐं पाणी में। विच विच में घुमाईंदा रहो, चेक कंदा रहो गजरुनि खे। तक़रीबन अधु कलाकु लॻी वेंदो गजरुनि खे ॻरण में, पचण में। ऐं ख़ुश्क खीर जेको आहे सो आराम आराम सां ख़ुश्क थींदो रहंदो। जीअं त कोकोनट जेको हूंदो आहे, डूंगी ख़ुश्क हूंदी आहे, हिते पाकिस्तान में न हूंदी आहे, इन करे हिते ख़ुश्क मिलंदी आहे। त उनखे बि असां हिते ई कटे करे विझूं था त जीअं थोरो उहे बि ॻरी वञनि। खीर सां गॾु उन्हनि खे बि चङी तरह थोरो हल्को नरम थी वञनि डूंगी, त जीअं खाइण में उहे बि आसानी थी वञे। चङी तरह मिक्स था करे वठूंसि। खीर काफ़ी ख़ुश्क थी चुको आहे। हाणे असांखे हिते खंडु शामिलु करणु घुरिजे। तक़रीबन 2 खां 3 कप खंडु असां हिन में शामिलु पिया कयूं। वरी बि चेक करे वठंदासीं, अगरि फिकी हूंदी त पंहिंजे टेस्ट मुताबिक़ हिन में खंडु विझंदासीं।
चङी तरह मिक्स करे छॾींदासीं हिकु दफ़ो वरी। चङी तरह मिक्स कंदासीं त खंडु चङी तरह मिक्स थी वञे। खीरु हाणे तक़रीबन खुश्क थींदो रहे पियो आराम आराम सां। हिते मां शामिलु पई कयां बादाम जिन जूं मूं खलू लाहे छॾियूं हुयूं। जेको तव्हांजी पसंदि जो ड्राई फ्रूट हुजे या अवेलेबल हुजे उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। असांखे कोकोनट ऐं बादाम अवेलेबल हुआ। चङी तरह मिक्स था करे वठूं। खीरु असांजो काफ़ी खुश्क थी चुको आहे ऐं गजरुनि जो हलवो असांजो बिल्कुलु गीह ते अचण वारो आहे। हिते असांखे चङी तरह हिकु दफ़ो भुञणो आहे गीह में हलवे खे। आख़िर में 10 खां 15 मिंट भुञण खां पोइ मां हिन में शामिलु पई कयां खुश्क माओ या फिको माओ या खोया, जेको हिकु चक वांगुरु हूंदो आहे। उनखे तव्हां पंहिंजे हथ जी मदद सां सनो सनो करे वठिजो ऐं हिन में चो तरफ़ आख़िर में दम जे टाइम ते इन में ऐड करे छॾिजो हलवे में। हल्को हल्को मिक्स करे वठंदासीं। चङी तरह हिकु दफ़ो मिक्स करे वठिजो। हिते हलवे खे असां 10 खां 15 मिंट भुञी वरितो हो। बिल्कुलु ओड़ो हलवो तयारु थियो आहे जहिड़ो तव्हांखे शादियुनि में या कंहिं फंक्शन वग़ैरह में खाइण लाइ मिलंदो आहे या जहिड़ो बाज़ार में मिलंदो आहे। ॾाढो लज़ीज़, ॾाढो उम्दा ऐं ठाहिणु तमामु आसान। हलवो बिल्कुलु असांजो तयारु आहे। इनखे असां चङी तरह भुञी वरितो। माओ बि असांजो चङी तरह मिक्स थी वियो आहे। हिन खां वधीक अगरि सनो माओ करणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर असां माए खे एतिरो ई रखंदा आहियूं। सफ़ा बारीक या सफ़ा सन्हड़ो न आहियूं कंदा। आख़िर ताईं हिनखे मिक्स कंदा रहो त जिथे का वॾी गोड़ी हुजे या वॾो को अहिड़ो हुजे दाणो त उहो चङी तरह मिक्स थी वञे माए जो। ॾिसो असांजो हलवो बिल्कुलु तयारु आहे। अचो त हिनखे डिश आउट था करे वठूं। असांजो हलवो बिल्कुलु तयारु आहे। सिंधी तरीक़े सां गजरुनि जो हलवो घर में ज़रूरु पचाइजो। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं असांजे डिशेस खे वधि खां वधि शेयर कयो। वरी मिलंदासीं कीअं ॿिए प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़, साथ सलामत, सिंध सलामत।